पर्सनल बातें बची करें मां चयईसि डॉक्टर बिल्कुलु रहीम साहब खे तसली इज़हार करे तर्जुमानी करे आहे घर वारनि जी। जनाब मुंजी साहब, मैडम शबनम गुल ऐं साथ ॿिया मेहमान स्कॉलर्स ऐं साईं सां राबिया करे जेके बि तकरीबन कोई रहिया आहिनि उहे आया आहिनि, तव्हां महिरबानी शरीफ़ थिया। सवाल बाबा साईं मूंखे ॿुधायो त जॾहिं नंढा हुआ त हुन ॻोठ में सिर्फ़ु हारी या ॿनी ऐं इन जो कारोबार जो हो, तालीम जो को रुझान न हो। थी पोइ मां सोचियुसि कि ऐं मुंहिंजे ज़हन में बि आयो त मां ज़िंदगी में कुझु कमु करे वञा। उन लाइ हुन तालीम जी रोशनी लाइ पंहिंजे भाउ जे घोड़े ते वेही सफ़र शुरू कयो जो मीरपुर भठोरे खां शुरू थियो। साईं जी तमामु शफ़ीक़ हो, ॿारनि खे तालीम जे लाइ तमामु घणो चवंदो हो त भई तालीम हासिलु करियो, उनजो को अल्टरनेट न आहे। ऐं ॿार बि उनखे मञंदा हुआ ऐं पुछंदा रहंदा हुआ त पेपर थिया कीअं थिया, ॾाढो कंसर्न हो। सोशली बि जेको माण्हू ईंदो हो उन सां तमामु सुठे नमूने मिलंदा हुआ ऐं अक्सर त तालीम जे लाइ ऐं कुझु करण वारा उहे ई अची मिलंदा हुआ जंहिंखे उहे अप्रिशिएट कंदा हुआ। पाण त कदावर हुआ लेकिन साणु जेको मिलंदो हो उनजो बि कदु वधाए छॾींदो हो त उनजी PhD आहे या MPhil आहे त उहो ज़रूरु कंप्लीट करे, उनखे जेकी बि सपोर्ट करणी हूंदी उहो सपोर्ट कंदा हुआ। ऐं घणो करे तमामु जेके PhDs आहिनि या MPhil उनखे कंप्लीट कराईंदा हुआ, उनखे ख़ुशी थींदी हुई। उन सूरत में घणेई कदावर माण्हू ॿिया पैदा थी विया ऐं स्कॉलर्स, सिंधी स्कॉलर्स जेके आहिनि उहे पैदा थिया जेके उन कम खे कंटिन्यू करे सघनि था। ॿियो साईं जी जेका ख़ूबी हुई या जेको उनजो उसूल हुयो उहो टाइम जो हुयो। टाइम ते उथंदा हुआ, टाइम ते कमु कंदा हुआ। भले हाणे हिनखे टाइम जो एॾो क़दुरु हुयो, जॾहिं हॉस्पिटल मां हींअर असां वापसि साईं डिस्चार्ज थिया आया त पहिरीं जेका ॻाल्हि पुछूं चई मुंहिंजी घड़ी किथे आहे, मां घड़ी पाईंदुमि त हू वॉच ऐं टाइम जी तमामु अहमियत ते हो। हुन चयो जेको वक़्त जो क़दुरु कंदो वक़्तु उनजो क़दुरु कंदो। ॿियो हिकिड़े ॾींहुं ॿुधाईं त अलामा इक़बाल यूनिवर्सिटी में अची असां वियासीं पिए त उन्हनि जीप रोकराई, उनमें हिकिड़ो पार्टिसिपेंट्स जो गॾु हुयो, चई हलण सां ॿाहिरि अचो। त बाबा साईं ॿाहिरि निकिता, चई साईं सुबुह जो टाइम हो, चई साईं पखी ॾिसो वञनि पिया पंहिंजे टाइम सां ऐं लाइन में डिसिप्लिन सां वञनि पिया। हुननि वटि कहिड़ा अलार्म या वॉचूं आहिनि पर हू बि टाइम जो ख़्यालु कनि था, असांजा माण्हू छो नथा ख़्यालु कनि टाइम जे लाइ। त टाइम जो हुनखे तमामु घणी इम्पोर्टेंस हुई ऐं शफ़क़त हुई, ख़ुशि हो, कुर्बाइता हुआ। अॼु ताईं जेके बि मैसेजिस अचनि पिया या माण्हू ॻाल्हाइनि था पिया असांखे ताज़ियत कनि था पिया, उहो ईअं थो लॻे त जहिड़ो उन्हनि सां पुराणो वास्तो रहियो आहे या उनजो औलाद आहे या उनजो शागिर्द आहे, उन सां तमामु घणी एसोसिएशन रही आहे। त साईं जो उहो बाबा साईं जो इहो कुर्ब हो, इहा सोच हुई ऐं फ्यूचर जे डेवलपमेंट लाइ हुई। आख़िर में मां चवंदुमि कि हू फ़ानी दुनिया मां हलिया त विया आहिनि, इहो विछोड़ो आहे। लेकिन हू जेके अणमिट निशानियूं छॾे वियूं आहिनि उन सां हू हमेशह ज़िंदा रहंदा। जीअं सिंधौला जी अलामा इक़बाल यूनिवर्सिटी, ह्यूमन रिसोर्स जेके PhDs कयूं आहिनि, किताब उन आर्टिकल्स ऐं उहे मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स था। सिंधी बिल्कुलु बिल्कुलु इहो बि, हा इहो बि इदारो आहे जिते असां वेठा आहियूं। असां तव्हांजा तमामु घणा थोराइता आहियूं जो तव्हां बाबा साईं खे यादि करे इहो ताज़ियती प्रोग्राम कयो। शुक्रिया। असां सां गॾु सिंधी शोबे जा चेयरमैन डॉक्टर इसाक समेजा साहब भी वेठा आहिनि, असां सां गॾु असांखे जॉइन कयो अथनि, महिरबानी आया। मूंखे गुज़ारिश कंदसि त अॼु जे मौक़े जे हिसाब सां असांखे के यादगिरियूं उन्हनि वटि हुजनि या के वीचार वंडणु चाहियो त असांखे ख़ुशी थींदी। वॾी महिरबानी अदी। ऐं जंहिंजो नालो ई बेसिकली कंहिं न कंहिं रीति सिंधी ॿोली जी तरक़ी, उनजे वाधारे, उनजे बचाव, उनजी ओनरशिप में बार बार आयो थिए। बल्कि मां सम्झां थो जेको हिकिड़ो नालो खणिजे हमसर दौर में तालाना साहिब जो आहे, जंहिंखे अंग्रेज़ी जो लफ़्ज़ आहे कंसर्न, त जंहिंखे ॿोलीअ सां कंसर्न हो, माना
ॿोलीअ जी वारसी ऐं मालिकीअ जो सभ खां शदीद अहसासु जे माण्हू खे हुयो पंहिंजे दौर में, उहो अलाना साहबु हो। ऐं ज़रा उहा ॿोली असांजे वतन जी, असांजे माण्हुनि जी, जेका सदियुनि खां वठी असांखे नसुल दर नसुल विरसे में मिली, उन ॿोलीअ सां ज़रा मुहबत जी दावात असीं सभु कयूं था कंहिं न कंहिं रीति, ऐं पंहिंजे तौर ते कोशिशि बि कयूं था त असीं उन जे बचाव या उनखे ईंदड़ जेके आहिनि ललकारूं या चैलेंजिस, उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ का रिथाबंदी कयूं, के तयारियूं कयूं, के कम अहिड़ा कयूं जीअं उनखे अॻिते वठी हलिजे ऐं नवनि ज़माननि में उनजूं जेके घुरिजियूं आहिनि उहे पूरियूं थियनि। पर ही उहे माण्हू आहिनि जिन इहा ॻणती रुॻो ॻाल्हियुनि ताईं न पाली हुई। हिननि माण्हुनि उन ॻणतीअ खे हिकिड़े अमली सूरत में उनखे डील कयो हो या उनखे मुंहुं ॾिनो हो, ऐं उनजे लाइ हुन केतिरा ई जेके शनाइता ऐं यादगार कम छॾिया आहिनि पंहिंजे पुठियां, जिन मां ई कुझु त इदारा असीं जीअं ॾिसूं था त उहे उन्हनि जे महिनतुनि ऐं पोरे जो नतीजो आहे। पर मां चवां थो एतिरा इदारा संभालण खां पोइ जॾहिं हिकिड़े माण्हू जा 40 किताब असांखे मिलनि था, ऐं उहे 40 किताब के चोपड़ियूं न आहिनि, मतिलबु उन में के 2-4 नंढा किताब थी सघनि था, पर अक्सर किताब उहे आहिनि जेके हिकिड़ो वॾो इल्मी हिकिड़ो डॉक्यूमेंट आहिनि, हिकिड़ो दस्तावेज़ आहिनि। तव्हां सिंधी ॿोलीअ जो बुनियादु खणो त हेॾो वॾो हिकिड़ो किताबु आहे जेको हिकिड़ो किताबु लिखण लाइ तव्हांखे घटि में घटि कोई 8-10 साल खपनि। त इहे 40 किताब जेके निज फ़नी आहिनि ऐं जिन जे पुठियां काफ़ी डेटा इनवॉल्व आहे, जिन जे लाइ तव्हांखे पढ़णो पवंदो, तव्हांखे ॻोल्हणो पवंदो, ऐं उन मौज़ूअ ते जेको बाक़ी दुनिया में कमु थिए थो उनखे छंडणो छाणणो पवंदो। त उहे कम हिननि माण्हुनि फ़क़ति इन करे इहे करे सघिया आहिनि छाकाणि त हुननि माण्हुनि पंहिंजो जीअण मरण, पंहिंजो खाइण पीअण, पंहिंजो सोचणु वीचारणु ऐं पंहिंजी ज़िंदगी जी ख़ुशी इन कम में ॻोल्ही हुई। ऐं हुननि इन कम खे हिकिड़ो मक़सदु, हिकिड़ी कमिटमेंट, हिकिड़ी ज़िमेदारी तौर ते खयो हो। असीं जेके मिसाल पंहिंजा घणा शौक़िया कम कयूं था या आर्ट जा जेके क्रिएटिव कम आहिनि, शाइरी थियो, अफ़साना थिया, ज़रा उन्हनि में हिकिड़ो लुत्फ़ बि आहे, उन्हनि में हिकिड़ो मज़ो बि आहे, उन्हनि में हिकिड़ी माण्हू पंहिंजो पाण खे इज़हारे काफ़ी सेटिस्फिकेशन महसूसु कंदो आहे। पर रिसर्च जो कमु ॾाढो ठोस आहे, उहो ॾाढो रुखो थिए थो, उन में ॾाढो जीअं चइबो आहे न, पंहिंजा सभु मज़ा मारे ऐं पोइ उन जे लाइ सिंधी में चइबो आहे न गोॾा ॿधी ऐं वेहणो पए थो। असां जॾहिं हिकिड़ी PhD करे बसि करियूं था त ख़बर पए थी त उनजे लाइ असां केतिरो पाण खे लताड़ियो आहे, केतिरो पाण खे ऐं पंहिंजे ख़ुशियुनि खे जेको आहे उहो ख़तमु कयो आहे। त जॾहिं हिकिड़नि माण्हुनि सॼी ज़िंदगी कम ई हिकिड़ो कयो त तसवुरु कयो उन्हनि पंहिंजूं ख़ुशियूं ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जे जेके हिकिड़ा मज़ा थींदा आहिनि उहे केतिरा माणिया हूंदा। ऐं मां त सम्झां थो हुननि इन कम खे ई पंहिंजी ज़िंदगी जो मज़ो बणाए छॾियो हूंदो, तॾहिं उहे एतिरो घणो ऐं घण तरफ़ो कमु करे सघिया हूंदा। ऐं अलाना साहब त हिकिड़ो अहिड़ो अनोखो माण्हू आहे, बज़ाहिर त एतिरी हिकिड़ी ख़ुदि उनजी शख़्सियत बि तहक़ीक़ वांगुरु हिकिड़ी रुखी ऐं खोरी मालूम थींदी। मां उन्हनि सां मिली ऐं ॾिसी मां सम्झंदो जी अलाए म्यूज़िक ॿुधंदा हूंदा, अलाए न ॿुधंदा हूंदा, या कॾहिं ज़िंदगी में अलाना साहब का फिल्म बि ॾिठी आहे, अलाए कोन ॾिठी आहे, या को अफ़साना ऐं शाइरीअ खे ख़बर न आहे, पसंदि बि कनि था, अलाए कोन था कनि। तबियत मंझां शायदि माण्हूअ जे तह ताईं पहुची कोन थो सघिजे, पर अदरवाइज़ थुले लेखे अलाना साहब जी शख़्सियत जी जेका हिकिड़ी हशमत ऐं दया हुई ऐं हिकिड़ो दहमान हुयो जीअं चइबो आहे, उहो अहिड़ो जो माना तमामु घटि लॻंदो हो त उहो शायदि इन्हनि शोबनि जे बारे में उनखे का ख़बर हूंदी। पर मां सम्झां थो जेको माण्हू इन्हनि खां महरूम आहे उहो को एॾो वॾो इल्मी कमु बि नथो करे सघे। मूंखे ख़बर न आहे, मां हिन वक़्तु जॾहिं इहा ॻाल्हि कयां थो त मूंखे उनजी का ॼाण न आहे त अलाना साहब जो इन्हनि शोबनि में केतिरो इंट्रस्ट या दिलचस्पी, पर यकीननि हुननि पंहिंजी ज़िंदगीअ जा के इहे जेके पहलू बचाए रखिया हूंदा, तॾहिं हू इहे सभु जेके वॾा कम आहिनि उन्हनि खे सरअंजाम ॾियण जे अहल थिया हूंदा। मूंखे यादि आहे मुंहिंजे अलाना साहब सां का घणी कम्यूनिकेशन न रही, इतफ़ाक़ आहे इहो, जेतोणीकि सिंधी शोबे में पढ़ायोसीं पिए, पर जॾहिं मां सिंधला जी आयुसि त असांजो काफ़ी पाण में राब्तो रहियो। मां जेका पहिरीं आलमी कॉन्फ्रेंस कराई पई जेका सिंध शनासीअ बाबति, उन बाबति बि जंहिं माण्हू खे सभ खां पहिरीं मूं चयो त तव्हां उनखे इनागुरेट कयो अचे ऐं की नोट स्पीच ॾियो, अलाना साहब हो।
तॾहिं हू शायदि गोॾनि जे सूर जे करे या ॿियनि तकलीफ़ुनि जे करे हू निकिरण जे अहल न हुया ऐं मूंखे चई त यार मूंखे ॾाढी ख़ुशी थियां सिंधलाई मुंहिंजो घरु आहे ऐं उहा कमु पई करे त इहा मुंहिंजे लाइ वॾी हिकिड़ी इत्मिनान जी ॻाल्हि आहे। पर मां अचणु जहिड़ो न आहियां जो मां उन में अची सघां, पर मुंहिंजियूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। वरी जॾहिं असां ॿी कॉन्फ्रेंस डिज़ाइन कई तॾहिं बि मां सभ खां पहिरीं अलाना साहिब सां ॻाल्हायो, मूं वटि उन सां कम्यूनिकेशन हूंदी पई, त तॾहिं बि उन्हनि जी तबियत उहा साॻी हुई ऐं उन में को घणो फ़र्क़ु न आयो। पर अदरवाइज़ हू तमामु इनकरेजिंग हुया, उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थींदी जॾहिं इदारा कमु कंदा, जॾहिं के माण्हू कमु कंदा हुया, छाकाणि त इहो कमु उहो जेको हिननि माण्हुनि जी मज़हबी टर्म आहे पर हिननि माण्हुनि जी सुनत हुई, हिननि माण्हुनि जो छॾियल वरिसो हो जेको जॾहिं इदारा उनखे कंटिन्यू कनि था त उन्हनि माण्हुनि खे ख़ुशी थिए थी त भई असां जेको वण जेको ॿूटो जेको ॿिज पोखियो हो बहरहाल उहो सुको न आहे, जेकॾहिं उहो को वॾो वण न थियो आहे तॾहिं बि उन मां अञा सलाह ऐं गुल फुटंदा रहनि था। त मां सम्झंदो अलाना साहिबु हिकु फ़र्द तौरु एतिरो घणो कमु छॾे वियो आहे जंहिंखे असां हिकिड़े ईंदड़ नसुलनि खे रोल मॉडल तौरु ॾेखारे सघूं था। हाणे इहा त हिकिड़ी नंढी ॻाल्हि थींदी त हू उनजो इहो कमु हूअं बि असीं चाहियूं न चाहियूं ईंदड़ दौर जा जेके रिसर्चर आहिनि उनखे बार बार इस्तेमालु कंदा रहंदा, उन मां इस्तफ़ादो हासिलु कंदा, उन मां रोशनी हासिलु कंदा, पंहिंजे कम खे उन कम खे आॾो रखे उनखे वधीक मैच्योर ऐं मयारी बणाईंदा। पर अदरवाइज़ असीं ही उहे माण्हू जिन खे असां पंहिंजे शागिर्दनि सां पंहिंजे नौजवाननि सां नए कमु करण जो ख़्यालु रखंदड़ माण्हुनि सां हिकिड़े मिसाल तौरु पेश करे सघूं था त तव्हांखे जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी बामाना बणाइणी आहे, बामक़सद बणाइणी आहे, उनखे को हिकु रुख को हिकिड़ी ॾसा उनखे ॾियणी आहे त अलाना साहिब उन लाइ रोल मॉडल आहे जंहिंखे तव्हां अॻियां रखे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे हिकिड़ी बामक़सद बामाना ऐं हिकिड़ी हासिलात वारी ज़िंदगी बणाए सघो था। मां सम्झंदो अलाना साहिब जा सिंधी ॿोलीअ ऐं सिंध जे अदबी इदारनि ते तमामु घणा अहसान आहिनि जेके असां ईअं ई लाहे सघूं था त उन्हनि शोबनि में कमु कयूं। असां वटि बदकिस्मती इहा आहे त असां चवंदा आहियूं फलाणे जे नाले चेयर ठाहियो, फलाणे जे नाले हीउ कयो, फलाणे जे नाले हीउ कयो, हीअ माण्हू इन्हनि खां वॾा आहिनि, किथे ठही वेंदी त का ख़राबी न आहे, पर अदरवाइज़ हिननि ही ख़ुदि चेयर हुया पंहिंजे कम जे करे ऐं उहो कमु हूअं ई समाज में सफ़र कंदो रहंदो। हिननि खे जेकॾहिं ट्रिब्यूट ॾियणो आहे ऐं हिननि खे जेकॾहिं का मञता ॾियणी आहे त उन्हनि शोबनि ऐं फील्ड्स खे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे जिन में हू कुझु छॾे विया आहिनि। तव्हांजी महिरबानी इसाक समेजो साहब, अमां काराइतूं ॻाल्हियूं कयूं। मां हुननि जो शुरूआती दौर जा कुझु जेके मीटिंग्स या कारवायूं पढ़ियूं त उन में इहा ॻाल्हि हुई त उस्ताद जेको सिंध जो आहे हुन जी तरबियत कई वञे, उस्ताद जी, ऐं तरबियत ते तमामु घणो उन्हनि ज़ोर ॾिनो त ॿार ऐं उस्ताद जो जेको तालुक़ु आहे ॿार उस्ताद खां सिखे थो ऐं साॻियो ई किरदारु हू बि पंहिंजे शागिर्दनि लाइ अदा कंदा रहिया। जनाब इदरीस जतोई साहब मुंहिंजे जॾां कुर थी आम साञा सुपेरियुनि सी, जॾां कुर थी आम साञा सुपेरियुनि सी, तॾां कुर तिर जेतिरो वेल न विसरियाम, अंदरि रूह रहियाम सॼण ओताकू करे। साईं असांजा मोहसिन काजी डॉक्टर काजी साहब, चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, प्यारा इसाक ऐं अलाना साहब जा अज़ीज़ दोस्तो, कॾहिं कॾहिं किन शख़्सियतुनि ते ॻाल्हाईंदे लफ़्ज़ नंढड़ा थी पवंदा आहिनि ऐं उहे शख़्सियतूं तमामु वॾियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे कहिड़ा लफ़्ज़नि में एक्सप्रेस कजे इहो हिकिड़ो ॾाढो मुश्किल कमु थिए थो। ऐं असांजे सभिनी दोस्तनि कोशिशि कई आहे त हीअ असांजूं जेके अलाना साहब जहिड़ी हस्ती ते ॻाल्हाईंदे जेतिरो बि ॻाल्हाइजे उहो घटि महसूसु थिए थो। ॻाल्हियूं अलाना साहब सां त असांजो तालुक़ु ख़ासि तरह पोयनि 20 सालनि में ॼण हिकिड़ो घर जे भाती वारो रहियो। हर ॿिए टे ॾींहं अलाना साहब जी लाइब्रेरी में वञणु, अलाना साहब जो असां वटि अचणु, ख़ासि तरह हुनजो जेको करिकुलम निसाब ऐं दर्सी किताबनि जे हवाले सां कमु हुयो, उन कमेटी जा उहे असांजे एजुकेशन डिपार्टमेंट सूबाई कमेटी जा चेयरमैन हुया, इन करे तमामु घणो अचणु वञणु थींदो हो। पर उनखां अॻु में बि अथॉरिटी में जेको कमु कयो उनजा असां अखियुनि ॾिठा शायदि आहियूं। सिंधलाजी वारो कमु त असां ॿुधो, पर सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में पाण जेको कमु कयूं ऐं ख़ासि तरह वरी ही पोयनि 20 सालनि में असां सां जेको गॾिजी कमु कयूं त उहे ॻाल्हियूं एतिरियूं बि ॻाल्हियूं कयूं हुन जी दिलि जूं
जो इसाक़ साहब जेका ॻाल्हि कई त हुनजो म्यूज़िक ॾांहुं छा हुयो, हुनजो रहियो ज़िंदगी जे ॿियनि मसइलनि ॾांहुं, त काफ़ी हू अहिड़े क़िस्म जूं हुन ॻाल्हियूं कयूं बि आहिनि। सो उहो वक़्त ते ज़ाहिर आहे आहिस्ते आहिस्ते जीअं हुनजे विछोड़े जो ई जेको आहे मरहलो गुज़रंदो त लिखणु पढ़ण जे लाइ जीअं थींदो त इहे शयूं ज़रूरु नोट कबियूं लिखबियूं। जीअं साईं अॼु ॿुधायो आहे इहे सभु साईं ॻाल्हियूं कयूं त इहे लिखणु खपनि सभु ॻाल्हियूं। अलाना साहब जी ज़िंदगी जे मुतलिक़ आहिस्ते आहिस्ते उहे डॉक्यूमेंट थियणु खपनि। साईं हिकिड़ी ॻाल्हि तमामु फ्रीक्वेंटली असां सां कंदो हो, ॿियनि हंधनि ते बि कयईं, चई त मूं इश्क कया ऐं उहे मुंहिंजा 2 वॾा इश्क जेके आहिनि उहो मूं कमु त तमामु घणनि इदारनि में कयो, ओपन यूनिवर्सिटी में कयो, सिंधी यूनिवर्सिटी में कयो, सिंधालाजी में कयो ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में, ईअं तमामु घणा, पर मुंहिंजा इश्क 2 आहिनि। उहो आहे पहिरियों इश्क मुंहिंजो सिंधालाजी, ॿियो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मुंहिंजा इश्क हुआ। ऐं इन्हनि ॿिन्ही इदारनि में, ॿियनि इदारनि में मूं फ़र्ज़ु अदायगी कई, पर जिन इदारनि में मुंहिंजी दिलि ऐं मुंहिंजो इश्क शामिलु हुयो, वधि में वधि इहे जेके 2 इदारा इन्हनि सां मूं इश्क कयो। पहिरियों इश्क सिंधलाजी, ॿियो इश्क मुंहिंजो जेको आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी। सो अॼु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे दौरान हुन जेको कमु कयो आहे उहो सॼो हिकिड़ो रिकॉर्ड आहे जंहिंखे बि डॉक्यूमेंट करणु खपे। ऐं उन में ख़ासि तरह अलाना साहब जे नमूने सां सिंधी सुञाणप कार्ड जॾहिं सिंधी में लिखण जो मसइलो आयो त उन में जेको आहे हुन तमामु घणो स्टैंड वरितो। वरी इन जे दौरान सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे इन पीरियड में साईं जेको वोटर लिस्टनि जो मसइलो आयो उन में सिंधी में लिखण जो, त हुन नादरा वारनि खे ॿियनि खे सभिनी खे जेको आहे इन ते जेको आहे बाक़ाइदे अप्रोच कई। ऐं हिते नादरा जूं टीमूं आयूं, हिते वेही जॾहिं हुननि चयो त असां वटि कंप्यूटिंग सिंधी जो मसइलो आहे, चई सभु मसइला हल कयूं था, तव्हां अचो। पोइ हितां टीम मोकिले साईं बाक़ाइदे इहो सिंधी में सुञाणप कार्ड में सिंधी जेका दाख़िला आहे या ख़ुदि वोटर लिस्टनि में दाख़िला आहे। अलाना साहब जो जेको हीउ 98 खां पीरियड 2002-03 ताईं रहियो, उन सॼे पीरियड में हिकिड़ो इदारो ॿियनि चेयरमैन जे दौर में मुतहरिक रहियो, पर उन दौर में मुतहरिक रहियो, इंतिहाई मुतहरिक रहियो। ख़ासि तौर ते टेक्नोलॉजी जे हवाले सां, सिंधी कंप्यूटिंग जे हवाले सां जंहिं नमूने सां हुननि कमु कयो हिते, इमदाद इस्माइली साहब खे ॿियनि खे वठी हिते माजिद भुरगड़ी खे, इन्हनि सभिनी खे पहिरीं शुरूआत हिननि माण्हुनि कई। न रुगो सिंधी कंप्यूटिंग ते, पर सिंधी टाइप राइटर बि जॾहिं ठहियो, साईं काज़ी साहब वेठा आहिनि, वधीक उहे अखि ॾिठा शायदि आहिनि, त जॾहिं सिंधी टाइप राइटर ठहियो तॾहिं बि सिंधी टाइप राइटर अल मुस्तफ़ा जॾहिं ठहियो त उन जे लाइ बि जिन माण्हुनि कमु कयो, उन में साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ज़ाहिरा वाइस चांसलर हो, लीडिंग में हो, जोयो साहब हुयो ऐं साईं अलाना साहब हो। आख़िर में स्विट्ज़रलैंड ते बि हू ॿुधाईंदो हो, असां वेंदा हुआसीं त जेके सिंधी टाइप जे कीबोर्ड में मसइला थींदा त हुन चयो त असां हिकिड़ी बुनियादी ॻाल्हि ज़हन में रखी त जेका बि जिदत अचे थी ॿोली जे खे इज़हार करण जे लाइ, जेकॾहिं कंप्यूटिंग जी अचे थी या टाइप राइटर जी अचे थी, पर बुनियादी हुन में उसूल असां इहो साम्हूं रखियो त ॿोली खे हुननि जे ज़रूरतुनि तहत असांखे चेंज करिणो न आहे, पर हुननि खे कीबोर्ड खे ॿिया जेके असांजा इशूज़ आहिनि उन्हनि खे पाण खे विधिन हल करिणो आहे, पर ॿोली खे असांखे जिते ग़ैर ज़रूरी जेको आहे असां चऊं था त उनखे तब्दील करे उन्हनि जे लाइ आसानी पैदा कजे, इहा असां ॻाल्हि कोन रखी। छाकाणि त असां सम्झो पिए त टेक्नोलॉजी ॿोली जे लाइ आहे, ॿोली टेक्नोलॉजी लाइ न आहे। सो इहो बुनियादी उसूल हुननि सदाईं साम्हूं रखियो। सिंधी लिसानियात हुनजो हिकिड़ो अहम शुबो आहे। पाण PhD तोड़े जो सिंधी अदब में कयूं ऐं उहा मांझी साहब जेको ॿुधायो लाड़ जे हवाले सां, सकाफ़ती अदबी तारीख़ जे हवाले सां तमामु बहितरीनु उनजी PhD आहे। पर उन सां गॾोगॾु जेका हुन MA कई अफ्रीकन ओरिएंटल स्टडीज़ लंडन यूनिवर्सिटी मां, उहा इंतिहाई अहम हुई ऐं उहा हुन कई अरबिक एलिमेंट इन सिंधी लैंग्वेज, उन ते हुन पाण तहक़ीक़ कई। ऐं इन खां अॻु में जेको बुनियादी कमु इन ई सिलसिले जो कयो उहो प्रोफेसर डॉक्टर अली नवाज़ जतोई साहब पहिरियों माण्हू जेको संदन उस्तादु हुयो, उहो सिंधी फोनेटिक्स ते ऐं सिंधी लैंग्विस्टिक ते उहो बि उन ई इदारे मां जेको आहे उन्हनि उस्तादनि खां कमु करे आयो, जेके रिसर्च में डायरेक्ट उनजा उस्ताद हुआ, जिन जो अॼु ब्लूम जो ॿियनि जो जिन जो ज़िक्र थिए थो, उनखां उन बि डायरेक्ट पढ़ियो। उनखां पोइ डॉक्टर अलाना साहब तमामु घणो कमु कयो। प्रोफेसर साहब जो त इल्म लिसान सिंधी ज़बान हिकिड़ो लाज़वाल किताबु आहे, पर डॉक्टर साहब कंटिन्यूटी सां जेको सिंधी लिसानियात ते कमु कयो उहो हिकिड़ो बेमिसाल कमु आहे। सिंधी लिसानियात में हुन लैंग्वेज जी हिस्ट्री ते कयो, सिंधी ॿोली तारीख़ ते, सिंधी सोतियात ते, सिंधी ग्रामर ते, सिंधी ॿोली जे लहजनि ते, सिंधी ॿोली जी लिसानी जाग्राफ़ी ते, सिंधी ॿोली जे बुण बुनियाद ते तमामु वॾो कमु जेको आहे डॉक्टर अलाना साहब जो कमु सिंधी ॿोली जे हवाले सां तमामु वॾो कमु आहे। ऐं उनखां पोइ वरी लक्ष्मण खूबचंदाणी जेको आहे, डॉक्टर लक्ष्मण खूबचंदाणी,
उन डायरेक्ट फोनेटिक्स ते कमु कयो, सिंधी फोनेटिक्स ते, जेका PhD हार्वर्ड मां कई। डॉक्टर परसो गिदवाणी, इहे माण्हू असांजा जेके सिंधी ॿोली में जेके रहिया आहिनि, त लिसानियात ते उनजो तमामु वॾो कमु आहे। साईं उन्हनि खे तमामु घणो एप्रिशिएट कंदो हो पाण, जेको आहे उन्हनि खे ॿोली जे सिलसिले में जिन खे निमाया मेंटोर सम्झंदो हो, उन्हनि माण्हुनि में इहे बि शामिल हुया। साईं डॉक्टर साहब जो उहो सॼो कमु 40 खां त सिंधी में किताब अथसि, पर 20 जे अंदरि अंग्रेज़ी में किताब अथसि, उर्दू में किताब आहिनि हुननि जा। त हुनजा इन खां अलावा हुनजा तमामु इलाही सारा मकाला आहिनि जेके छपियल आहिनि, के अणछपियल आहिनि। मूं उन ॾींहुं ॾिठो पिए त जापान जे जॾहिं पाण वियो, 20 खां मथे मुल्कनि जो हुन पाण सफ़र कयो, ऐं उन्हनि मुल्कनि में जॾहिं बि वियो, जापान जो हुन सफ़रनामो लिखियो आहे। हाणे उहो सफ़रनामो असांखे किथे मिले कोन थो। इलाही क़िस्तूं हुन जूं छपियल आहिनि, जेकॾहिं उहो बि किताबु जेकॾहिं हुनजो गॾु करे छपराइजे त उहो सुठो हिकिड़ो किताबु थींदो जेको जापान ते हुन लिखियो आहे। त इन नमूने सां हुन जा इलाही सारो जेको कमु आहे इन्हनि हवालनि सां आहे। सिंध जे दर्सी किताबनि ऐं निसाब जे हवाले सां बि हुनजो असां सां त हुनजो माना 2000 में लाॻापो थियो आहे। पर इन सां गॾोगॾु जॾहिं आपा शम्स जॾहिं हिते भुट्टे साहिबु एजुकेशन मिनिस्ट्री जेका हफ़ीज़ पीज़ादो साहिबु हो, उन वक़्त खां वठी वफ़ाक़ी वज़ारत तालीम में ऐं सिंध जे वज़ारत तालीम में साईं जो तमामु घणो कमु रहियो। आपा शम्स जे ज़माने में बि हू सिंधी निसाब 1 खां 12 ताईं ऐं सिंधी दर्सी किताबनि ते यूनिवर्सिटीज़ जो जेको असांजे प्यारे फयाज़ ज़िक्र कयो उन्हनि जे सिलेबस में, त इहो सॼो सिंधी ॿोली जे इन कमनि जे सिलसिले में ॾाढो हसास हुयो। हाणे आख़िरी कमु मांझी साहिबु वेठो आहे, असां वटि 12 क़ाइदे जो हिकिड़ो जेको आहे वॾो मसइलो थियो, ऐं साईं आख़िरी उमिरि में अंदरि बेड ते वेही जेको आहे न, हू लाइब्रेरी में वेहंदा हुआसीं, पर आख़िर में जेसि ताईं बेड ते वेठो हो, वेंदे मार्च ताईं बि साईं असां सां गॾु कमु कंदो रहियो। ऐं आख़िरी क़ाइदे ते हुन जेको लिखी ॾिनो आख़िर में, त कुझु माण्हुनि चयो त इहो सिंधी जो जेको क़ाइदो आहे, हिन में हीअ तब्दीलियूं अचनि, हीअ शयूं अचनि, हर कंहिंजी राय आहे। पर हुन जेका उनजी फोनेटिकल ऐं लिसानियाती ऐं व्याकरणी बेहक जे हवाले सां हुन हिकिड़ो सॼो मकालो, हिकु कमेंट्स ॾिना, उहो हिकिड़ो मकालो आहे पूरो, जेको बि असां तव्हांखे ॾींदासीं या किथे छपाईंदासीं ज़रूरु, उहो ॾाढो हिकिड़ो लाज़वाल मकालो आहे। फाउंडेशन आहे ॿोली जी, उन ते कीअं कमु कजे, उन ते हुन तमामु घणो जेको आहे लिखियो आहे। सो डॉक्टर साहब जा इहे सभु पासा जेके आहिनि, साईं जो किताबु हाणे अचे पियो सिंधी नसर जी तारीख़, जेको लाज़वाल किताबु आहे अदब में, उहो साईं 500 खां मथे सुफ़नि ते आंदो। पुराणो किताबु तमामु मुख़्तसर नसर नवीसनि ते आहे, पर हीउ किताबु जेको साईं जो अचे पियो उहो इंतिहाई बहितरीन नमूने सां एक्सटेंड करे अॼु जे दौर ताईं साईं आंदो आहे, जेको हाणे कविता पब्लिकेशन वटि छपाई हेठि आहे, ऐं उहो साईं खे तमामु घणो इंतज़ारु हो। ऐं उन सां गॾोगॾु साईं जी ऑटोबायोग्राफी आहे, उहा 500 खां मथे पेज पाण वेही साईं टाइप, हुन माण्हू जी महिनत जो अंदाज़ो इन मां लॻायो त कंपोज़िंग पाण कंदो हो। सिंधी आख़िर में टेक्नोलॉजी में डिजिटल दुनिया में हू इमिग्रेंट हो, पर हिन उमिरि में बि वेही जेको हू पाण वेही जेको लाइब्रेरी जे कंप्यूटर ते वेही सॼो पंहिंजे हथनि सां कई, पाण प्रूफ ॾिठईं, त महिनत हुनजे रग रग में शामिल हुई। वक़्त जो वाक़ई क़दुरु कयो की वेझा न वेझा दोस्त। हाणे इहो किताबु जॾहिं सिंधी नसर जी तारीख़ छपिजे पियो, त उनजे लाइ जॾहिं पब्लिशर वियो त पाण व्हाट्सअप ते आख़िर ताईं असां सां राब्ते में हुयो न, व्हाट्सअप पाण इस्तेमालु कंदो हो, छाकाणि त फ़ोन एॾी जेल में कान ईंदी, त पोइ व्हाट्सअप ते त ही मोहन जो किताबु, मोहन जो हुन वटि कविता पब्लिकेशन वारो वियो, सो उहो मूंखे फ़ोन कयईं, यार अलाना साहिबु मूंसां मिलियो ई कोन। मूं चयो अलाना साहिबु तोखे टाइम ॾिनो आहे त कीअं न मिलंदो, या तबियत ठीकु न हूंदुसि। मुंहिंजो वियो केॾी महिल, चई साईं मूंखे 5 जो टाइम ॾिनो, 4 वॻे जो टाइम ॾिनई, ऐं मां जेको आहे न, मुंहिंजो तूं केॾी महिल पहुते, चई त मां 4:30 ऐं पौणे, बसि अधु कलाकु थोरो। मुंहिंजो अधु कलाकु कीअं साईं, 5 मिंट जेकॾहिं असां लेट हूंदा आहियूं, चई चयो साहिबु ॿिए दफ़े मिलंदासीं, हाणे तव्हां वरी ॿिए दफ़े अचिजो। माना वक़्त जो हुनखे एॾो क़दुरु हो, पंहिंजे वेझनि में वेझा पाण बि वक़्त ते पहुचंदो हो, ऐं हर शइ में खाइण पीअण में बि मुंहिंजा उसूल हूंदा। मीटिंग वेंदो, चए मां हिकिड़ो को बि आइटम खाईंदुसि, 2 न खाईंदुसि, भली केतिरा बि पिया हुजनि। खाइण में बि हुनजो इहो उथण वेहण में हुनजी ज़िंदगी जा तमामु घणा पासा आहिनि। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेको आहे साईं ते ही जेको रखियो आहे, सिंधी शोबे उन ॾींहुं जेको कयो, त हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन्हनि माण्हुनि त तहक़ीक़ तमामु पंहिंजी, जीअं इसाक़ साहिबु चयो त मिसाली तहक़ीक़ कई, यकीनन मिसाली हुननि तहक़ीक़ कई आहे, पर हाणे जेसि ताईं असां हुनजी तहक़ीक़ ते तहक़ीक़ न कंदासीं, असां तेसि ताईं उहा शइ अनपेक न थींदी। ज़रूरत आहे त हुननि जिन शोबनि में रुगो लिसानियात न, कल्चर एंथ्रोपोलॉजी जो जंहिं नमूने सां ॼाणणो हुयो,
एंथ्रोपोलॉजी जो बि वॾो ॼाणू हो। तमिलनाडु वियो, हिंदुस्तान वियो, उतां जे जेका द्राविड़ियुनि जी उन्हनि जे नस्लनि जी वेही जेके ॻाल्हियूं कंदो हो। गिलगित बिल्तिस्तान में जेको हिन जो सॼो जेको वञणु उन्हनि जे ॿोलियुनि ते, उन्हनि जे नस्लनि ते जंहिं नमूने सां ॻाल्हाईंदो हो, त हीअ सोशोलॉजी जो बि हुनखे ॼाण हुई, हुनखे एंथ्रोपोलॉजी जी बि हुई, तॾहिं ई आर्कियोलॉजी जी बि, तंहिं करे लिसानियात सां हू बहितर इंसाफ़ करे सघंदो हो। सो साईं जा तमामु घणा शोबा आहिनि, जेतिरो बि ॻाल्हाइजे तमामु घटि आहे। वधीक वक़्तु गुज़रण सां गॾु हिन ते जेको आहे ज़रूरु हुन ते कुझु शयूं ईंदियूं ऐं सभु दोस्त लिखंदा ऐं हुन शइ ते हुनखे डॉक्यूमेंट कबो, हुनजी तहक़ीक़ थिए, तॾहिं असांजो कमु अॻिते वधंदो। महिरबानी। महिरबानी। तव्हां सुहिणियूं ॻाल्हियूं असां सां ऐं वीचार वंडिया। हींअर वज़ाहत कंदी हलां, मां मोबाइल ते प्रोग्राम में वेही मोबाइल जो इस्तेमालु कॾहिं कयो कोन्हे, पर हक़ीक़त इहा आहे त डॉक्टर नूर फ़िरोज़ ख़्वाजा साहिबा सां मां मुस्तक़िल राब्ते में हुयसि, मैसेजिस में बि, त ऐं ख़्वाहिश ई असांजी शदीद त हू असां गॾु शामिलु थियनि, पर जीअं त हू हिन वक़्तु कराची में आहिनि, पर इहा कोशिशि जेका आहे असां सुठी असांजी साबित थी ऐं काफ़ी महिनत खां पोइ अनीस काका साहिबा हाणे नज़र अची रहियूं आहिनि। डॉक्टर नूर फ़िरोज़ ख़्वाजा साहिबा, असांखे गुज़ारिश आहे त हू पंहिंजे अॼु जे मौक़े जे हवाले सां पंहिंजा वीचार असां सां वंडनि। हेठि वेठल मुंहिंजा भाउ भेनरूं, अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिते अथॉरिटी में अदालाना जे ताज़ियती गॾिजाणी में मौजूदु आहियूं। अदालाना जेतिरो वॾो माण्हू सिंधी अदब ऐं सिंधी ॿोली जी जेतिरी वॾी अहम शख़्सियत आहे, एतिरो ई असांजे घर जे फ़र्द में उनजो मर्तबो ऐं मक़ाम आहे। अदालाना हिकु शफ़ीक़ पीउ, प्यार कंदड़ ऐं केयरिंग हस्बैंड, हिकु महिरबान भाउ ऐं उस्ताद ऐं हिकु मज़बूत ऑफिसर रहियो आहे। पाण हमेशह इदारनि खे ठाहियो अथई, जंहिंजे लाइ पाण चवंदो आहे त मूंखे हिननि सां इश्क़ आहे, जंहिंमें इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ऐं अलामा इक़बाल यूनिवर्सिटी अहम आहिनि। पाण उन्हनि इदारनि खे ठाहियो, सजायो, उन्हनि खे हिकु ऐं ॿिनि कमरनि मां हेॾनि वॾनि मंज़िलुनि बिल्डिंग्स में तब्दील करायो, उन में तरक़ी कई, उन में मुख़्तलिफ़ नंढा नंढा सेक्शन क़ाइमु कया ऐं हुन जो जेका केयर कई ऐं जिसका संभाल कई, त उन जे लाइ दाद ॾियणो पियो थो। अदा जी हिकु अहम वॾी ख़ूबी इहा हुई त हू वक़्त जो क़दुरु कंदो हो, हर कमु पंहिंजे वक़्त ते कंदो हो। पोइ चाहे हू घर में हिकु फ़र्द जी हैसियत सां, हिकु उस्ताद, हिकु डायरेक्टर, VC हुजे या ॿी कंहिं पोस्ट ते हुजे, सभिनी खां पहिरीं पाण वक़्त ते पहुचंदो हो ऐं ॿियनि खे बि वक़्त ते पहुचण जी हिदायत कंदो हो। उन खां पोइ इहो सिलसिलो रिटायर थियण खां पोइ घर में बि इहा ई साॻी रुटीन हुई। सुबुह जो सवेर उथी तयारु थी नाश्तो करे पंहिंजी लाइब्रेरी में वञी वेहंदा। उते अदा ख़ुदि जेकी बि मज़मून या किताब उहे कंपोज़ कंदा हुआ। उन खां पोइ लिखणु पढ़ण जो सिलसिलो जारी हूंदो हो। मंझंदि जी मानी खाई थोरो आरामु करे वरी 3 वॻे उथाने वेंदा हुआ। शाम जे टाइम ते ख़ासि तौर ते अछो वॻो पाए साफ़ सुथरो थी जमात खाने अधु मुनो कलाक पहिरीं पहुचंदा हुआ। वापसि अची मानी खाई ऐं वरी लिखणु पढ़ण ते लॻी वेंदा हुआ। इहो अदा जो हिकिड़ो ख़ासि मशग़लो हो। अदा कमिटमेंट जो पूरो हूंदो, जेको कमु करे सघंदो हो उनखे हर हाल में पूरो कंदो हो ऐं जेको न करे सघंदो हो त स्ट्रेट फॉरवर्ड उनखे मना करे छॾींदो हो। पोइ चाहे उहो को किताब हुजे, मक़ालो हुजे, तबसरो हुजे, पेश लफ़्ज़ हुजनि या सिंधी जा कोर्स या सिलेबस हुजनि, हुन पाण पहिरीं खां वठी
12वीं क्लास ताईं ऐं पोइ यूनिवर्सिटी जा MA PhD उन्हनि जा सिलेबस तयारु कया। सिंध यूनिवर्सिटी ऐं सिंधी टेक्स्ट बुक बोर्ड में अञा ताईं उहे ई किताब उहे ई कोर्सिस रहिजाए जेको सिलेबस अदा ठाहियो। अदा हिकु लविंग हेल्पिंग ऐं सपोर्टिव पर्सन शख़्सियत जो मालिक हो। पाण हमेशह सभिनी सां प्यारु कंदो हो। ख़ासि तौर ते न्याणी जी तमामु घणी इज़त कंदो हो। उन्हनि जे पढ़णु लिखणु, उन्हनि जे जॉब्स, उन्हनि जी तरक़ी, उन्हनि जो घणो ख़्यालु रखंदो हो। उन खां सवाइ जेके ग़रीब हूंदा हुआ उन्हनि खे सपोर्ट कंदो हो। उन्हनि खे पढ़ाई जे मामले में घणी सपोर्ट कंदो हो। ऐं अॼु उन जी हेल्प जे करे केतिरा वकील, डॉक्टर, इंजीनियर ॿाहिरियनि मुल्कनि में ऐं हिन मुल्क में हिते पाकिस्तान में वॾनि वॾनि उहिदनि ते आहिनि।